जय झूलेलाल। जय झूलेलाल। सिंधी भाऊ किथे था वञो आर्तवार ॾींहुं सुबुह साण? अरे भाउ अरिहंत हॉस्पिटल में। छो छा थियो? सभु कुशल मंगल त आहे न? कोई प्रॉब्लम त न आहे? न बाबा न, काई प्रॉब्लम कान आहे। मां त रक्तदान था करण वञा। था कयो भाऊ, रक्तदान था करण वञो हिन महामारी जे दौर में? कुझु थी वियो त? ए भाउ, रक्तदान खां कुझु कान थींदो आहे। ईअं त पाण रक्तदान कंदा आहियूं त हिन खां पाण कंहिंजी जान बचाए सघंदा आहियूं। भाऊ अरिहंत हॉस्पिटल में किथे? अरिहंत हॉस्पिटल में मुस्कान फाउंडेशन वारनि रक्तदान जो कैंप लॻायो आहे। अच्छा, मुस्कान फाउंडेशन वारा? उहा त ॾाढी सुठी संस्था आहे। उहा त ग़रीबनि जी बि मदद कंदी आहे। उहा त पशु पक्षियुनि लाइ बि कमु कंदी आहे। उहा त वृक्षारोपण वग़ैरह बि कंदी आहे। ॾाढो नालो ॿुधो आहे हुन संस्था जो। उन कराए वञे त कमु बढ़िया ई हूंदो। मुस्कान फाउंडेशन वारनि कैंप लॻायो आहे अरिहंत हॉस्पिटल में, मां उते ई थो वञा। भाऊ मां बि थो हलां रक्तदान करणु। हिन पुनीत कार्य में मां बि सहयोग थो करणु चाहियां। भीलवाड़ा जो भाउरो, तव्हां सभु बि यादि करे 14 जून जो सुबुह जो 9 खां शाम जो 5 ताणी अरिहंत हॉस्पिटल में रक्तदान करणु ज़रूरु अचिजो और मुस्कान फाउंडेशन जो सहयोग करिजो। जय झूलेलाल।